गोलार्सी खां अटकल 35-40 किलोमीटर परे आमद राजे जो ही ॻोठ आमद राजे जो नाले जी दरगाह सां मशहूरु आहे, जंहिंखे पाॾनि जो पीर बि चयो वञे थो। हिते हर साए सूमर ते मेलो लॻे थो ऐं तक़रीबन 250 खां 300 देगियूं भत जूं लहनि थियूं। हिन दरगाह ते तव्हां इहे पाॾा ॾिसी सघो था जेके माण्हू मुफ़्त में ख़ैरियत तौरु ॾियनि था। हिननि जी ख़ासि निशानी इहा आहे त हिन जे कननि जो थोरो हिसो कटियल हूंदो आहे। अॼु मेलो आहे, यानी साओ सूमर आहे, मुख़्तलिफ़ स्टॉल लॻा आहिनि। हिन पाॾे जो ही कन जो हिसो तव्हां ॾिसी सघो था ऐं कई पाॾा हिन दरगाह में घुमंदा रहनि था। हीअ दरगाह पाॾनि जे नाले सां तमामु मशहूरु आहे। हीअ दरगाह आमद राजो बिल्कुलु समुंड जे वेझो आहे। अॼु संस ॾियारो आहे, यानी मेलो आहे, साओ सूमर। इन करे इहे जेके स्टॉल आहिनि इहे इन मेले जा आहिनि। हिन मेले जे बारे में हिकु तफ़सीली वीडियो आहे, उहा मुकमल डॉक्यूमेंट्री अॻे भेरे रखबी। साम्हूं तव्हां दरगाह जो दीदार करे सघो था। साम्हूं नज़र ईंदड़ दरगाह आमद राजो जी आहे ऐं हीअ पिंडाल जेको आहे जिते चांवर तयारु थियनि था ऐं पाॾा कुसनि था। पाॾा किथां अचनि था, केरु काहे अचे थो, इहा का ख़बर न आहे। कुदरत वारो इहे पाॾा मोकिले थो ऐं हर साए सूमर ते अटकल 12 खां 13 पाॾा हलाल थियनि था।